जामशोर जे सेंडोज रोड जे रहवासियुनि ने गंदगी ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। जामशोर जी सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं रहवासियुनि इरफान बुरफ़त, सागर आलमाणी, अब्दुल गनी मक्सी ऐं ॿियनि जो चवणु हो त सेंडोज रोड गुज़िरियल 10 वरनि खां खंडर बणियल आहे। को ड्रेनेज सिस्टम या वाटर सप्लाई जी लाइन बि नाहे। हुननि चयो त वॾियूं कंपनियूं इलाइक़े में कमु कनि थियूं, जेकी करोड़ रुपया कमाइनि थियूं, पर टको बि ख़र्च नथियूं कनि। अॻवाननि चयो त हुननि ज़िले इंतज़ामिया तोड़े टाउन इंतज़ामिया खे केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं ॾिनियूं, पर कंहिं बि नोटिस नाहे वरितो। असां वटि नेकाल जो सिस्टम कोन्हे को, जंहिंजे करे सेंडोज रोड समेत पूरियूं कॉलोनियूं इलाइक़ा ॿुॾल आहिनि। असीं आला हुकाम खां, DC खां, MPA MNA ज़िले काउंसिल खां मुतालबो था करियूं त असांजो रोड फौरी तौर ते नेकाल सिस्टम जोड़े रोड जो सिस्टम बहाल कयो वञे। तक़रीबन 10 सालनि खां भॼल टुटल आहे त हिनखे ड्रेनेज जो नालो ॾेई हिन रस्ते खे मुकमल तौर ते ठाहे ॾिनो वञे, न त ॿी सूरत में असां हफ़्ते जो दोस्तनि अल्टीमेटम ॾिनो आहे। जेकॾहिं हफ़्ते जे अंदरि उहो मसइलो हल न थियो त असां एहतिजाजी तहरीक हलाईंदा आहियूं। अॻवाननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द सेंडोज रोड ठाराए ड्रेनेज सिस्टम ऐं वाटर सप्लाई लाइन बहाल कई वञे। ॿी सूरत में इंदस हाईवे ते धरणो हणी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।